जॾहिं खां पोइ चई तेल महांगो थियो कमाई वॾी थिए थी चई। वरी तो छा थियो? तबियत सही नथी थी वञे, डॉक्टर खे ॾेखारी, हिते जो दिमाग़ ख़राब कयो थी। हिते तेल हलाई थो या ड्रिजी थो माण्हुनि खां? ना तेल ठलाया तो ना तू यहाँ अचे ये तो ना तेल भराला जो को तलीको आए बचे लई घूमे तो एक्शन करे तो पोइ इहो मुंहिंजो स्टाइल आहे। मां हर चकर हर पंप ते ईअं ई तेल विझाईंदो आहियां, मूंखे कोई नथो रोके सघे। लॻे थो त इन पंप ते तूं नओं आयो आहे, तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां। मां के केली खबर तू केला हिते मां को तुझे शनासी कार्ड त कोन तो ठाया जेको आई बाबा पाजा तेल भलाए निकला लाली का राच नकल वाली को बियो अचे। मूंखे घणो ज़लील न कर, मूंखे पंहिंजो तारुफ़ कराइणो पवंदो। लाटू मुहांडरा मोगो बदमाश तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। अच्छा बोगो बदमाश आ तू, तॾहिं त मां ये स्टाइल हणा थो ना, ईअं कोई स्टाइल हणे त ख़बर लॻे न। हाँ यार तू मां चवां लूसी कुतियारी कर देखो तू घुमे ना मां समझ में आए को बियो को हितां जो पाछा जो पाले जो कोई कोने। हाणे घणी मूंसां बहस न कर, वारो कर, मूंखे तेल भरे दे, पेट्रोल दे। हाँ बाकी छाजला बीठा हूं घणे जो अचे ही 10 रुपया, ही वरी ॿिया 10 रुपया, ही वरी ॿिया 10 रुपया, 30 रुपए जो मूंखे पेट्रोल मोटरसाइकिल में विझी दे। 30 रुपए जो? हाँ। एतलो छा कंदे यार, थोड़ो घट वठ ना। ना मां एतिरो ई वठदुमि। इहो घणो तेल आहे शइ वाली को गाड़ी बाड़ी कलाया हिन में फूलो न पवंदुई। बकवास न कर, घणी मूंखे पेट्रोल दे। चलो शइ नाकी कला या का फजीलत है, मूंखे पेट्रोल मोटरसाइकिल में विझी दे ना। खुशबू भली हुई। हाँ यार खुशबू भली आहे, ओरिजिनल पेट्रोल जी इहा ई खुशबू मूंखे वणंदी आहे। मूंखे ख़बर आहे अॻे मां घणनि पंपनि ते इहा खुशबू चेक करे ई पेट्रोल विझाईंदो रहियां न। हाणे त जेको आहे न त जल्दबाज़ी थी वई आहे, यकदमि अची विझायूं था ऐं हलिया था वञूं। इहे पुराणे दौर जूं ॻाल्हियूं आहिनि। ये कुतियारी नुशा चकोन हर पेट्रोल ते छिंगी पो पेट्रोल विझायो कर अचल न कल जी खबल पवे हल टिकल वल ते कल चलो अबोड़ी अब बोले चंबो छोई हाले पैसा पूरा थिया निकला लाली काल ये कीअं पूरा थिया? मूंखे पेट्रोल दे गाड़ी में। हाले 30 रुपए जो स्लिप सिंगाए छगो त ॾेई नथा छगो 500 रुपए लीटर थी वियो चलिया। 500 रुपया लीटर थी वियो? हाँ अबोड़ी मां त मोगो बदमाश आहियां, बी गरीब अवाम काॾा तेल विझाईंदी एतिरो? भले जादू विझाए तेल महांगो थी वियो 30 रुपए जो तो सिंगायो छे ना। हाले तेल छिंगी हाले मोटल खाते हितो निकला लाली काल जेकॾहिं न वञा त पोइ तोसां जुट थियां त पोइ छा कंदे मूंसां? न वेंदुमि। बी वो पुलिस दे फोन कया तो जी बदमाशी मा कर। पुलिस दे फोन न कर, पुलिस जे पादन खां मूंखे भउ थींदो आहे। मां वञा थो कई ॿिए पंप तां वञी पिना थो पेट्रोल, मां वटि ॿिया पैसा ई कोन्हे। हरू भरू नाले जो मोगो बदमाश आहियां। निकला लाली कल 30 रुपए जो तेल विझाइण लो तेल अलाए काथे फुगो आ वञ बदमाश चाओ सब बदमाश चाओ ओरे बदमाशी दिखायो ना जाथे दिखेलिया नि भागा ओरे पंप वाला त कौलिया चोता। पेट्रोल महंगो थी वियो आहे, भले पेट्रोल जेतिरो ई महंगो थी वञे पर असां पंहिंजी बदमाशी कॾहिं बि न छॾींदासीं। वधि में वधि पंहिंजो मोटरसाइकिल विकिणी करे गॾा वठदुमि, गॾा गाॾे ते चढ़ंदासीं, तॾहिं बि पंहिंजी बदमाशी बरक़रार रखंदासीं। मोगे जी मां, अरे ख़बर न चार।